अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज जा महीना मुक़रर आहिनि, पोइ जेको बि उन्हनि महीननि में पाण ते हज करणु फ़र्ज़ करे त हुन खे सम्झणु घुरिजे त एहराम जी हालत में न जिन्सी फ़ेल करणो आहे ऐं न को फिस्क जो कमु यानी नाफ़रमानी, गुनाह या बदअमली, गार गंद वग़ैरह जो कमु ऐं न कंहिं सां झेड़ो झगड़ो। अवां जेको नेक कमु या चङाई करियो था तंहिंखे अल्लाह चङी तरह ॼाणे थो। जॾहिं बि हज लाइ तयारी करियो त रस्ते लाइ सबर यानी सफर जो सामान खणो ऐं यादि रखो त सभ खां बहितर समर तक़वा परहेज़गारी यानी सवाल खां बचण या हथ टंगण खां परहेज़ करणु आहे। ऐं अक़लमंदो तव्हां मुंहिंजी नाफ़रमानी खां बचो ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। हज जे ॾींहं में पंहिंजे रब जो फज़ल तलाश करणु यानी तिजारत करण में को बि गुनाह कोन्हे, पर जॾहिं अरफात खां मोटो तॾहिं मुज़दलिफ़ा में अल्लाह खे खूब यादि करियो ऐं उनखे अहिड़ी तरह यादि करो जहिड़ी तरह अव्हांखे सेखारियई। ऐं बेशक यकीनन तव्हां उन्हनि खां अॻु गुमराहिन में हुआ यानी अणॼाण ऐं नावाकिफ़ हुआ ऐं इबादत जा सही तौर तरीक़ा भुलाए चुका हुआ। ऐं मके वारो हरम जी हदनि में हुअण करे तव्हां हज जा मनासिक जल्दी ऐं थोरे वक़्त में पूरा न करियो, बल्कि जितां ॿिया माण्हू मोटनि था तीअं अव्हां बि अरफात ते वञी मोटो ऐं अल्लाह खां बख़्शिश तलब करियो। बेशक अल्लाह ॾाढो बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। पोइ जॾहिं पंहिंजे हज जा अरकान पूरा करे चुको ऐं हाणे मिना में रहियल आहियो त पंहिंजे रब खे ईअं यादि करो जीअं पंहिंजे नबनि ॾाॾनि खे यादि करियो था, बल्कि उन खां बि वधीक खेसि यादि करियो ऐं अल्लाह खां जेका बि मनाजात करियो सा थोरी आहे। पोइ माण्हुनि मांखे अहिड़ा आहिनि जेके दुआ पिनंदा आहिनि त ए असांजा रब असांखे दुनिया नसीब फरमाए, जो कुझु ॾियणो अथई उहो हिन दुनिया में ई ॾे ऐं अहिड़े शख़्स जो आख़िरत में को बि हिसो न आहे। ऐं उन्हनि मांखे अहिड़ा आहिनि जेके चवनि था त ए असांजा रब असांखे दुनिया में भलाई सां नवाज़ ऐं आख़िरत में बि संवार ऐं असांखे जहन्नम जी बाहि जे अज़ाब खां बचाए। यादि रहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हीअ सभ खां प्यारी ऐं घणी विर्द वारी दुआ हुई, उहे ई अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जो जेके कमायाऊं सो दुनिया ऐं आख़िरत में पंहिंजे नसीब सां पाताऊं। ऐं अल्लाह ठीक पूरो ऐं जल्द हिसाब चुकाइण वारो आहे। ऐं हज जे मुक़रर ॾींहंनि में 10 खां 13 ज़ुल्हज ताईं अयाम तशरीक़ में अल्लाह खे खूब यादि करियो। पर तव्हां मां को जेकॾहिं 2 ॾींहं रही मिना खे छॾे वञे यानी 11 ऐं 12 रही हलियो वञे त उन ते को बि गुनाह न आहे। ऐं जेकॾहिं को ताख़ीर या देर करे यानी 13 जो निकिरी वञे त बि को हर्ज न आहे, बशर्त उहो ॾींहुं हू तक़वा ऐं परहेज़गारी सां गुज़ारे। ऐं ए मोमिनो, पंहिंजे रब जी नाफ़रमानी खां बचो ऐं सम्झी छॾियो त बेशक अव्हां हिकु ॾींहुं उन ॾांहुं जमा कया वेंदो। माण्हुनि में को अहिड़ो बि आहे जिन जी गुफ़्तगू दुनिया जी ज़िंदगी मुतालिक़ तोखे वणे थी ऐं जेके कुझु संदसि दिलि में आहे उन ते अल्लाह खे शाहिद या गवाह करे तो पंहिंजे इख़लास ऐं ईमान जो यकीन बि ॾियारे थो, पर हू सख़्तु झगड़ालू आहे। ऐं जॾहिं हू वापसि थिए थो त हू पंहिंजूं सभु कुवतूं ऐं ज़मीन में फ़साद कराइण, फसलनि खे नास करण ऐं नसलनि खे तबाह करण जी कोशिश करे थो। ऐं यादि रखो त अल्लाह फ़साद खे हरगिज़ पसंदि नथो करे। ऐं जॾहिं खेसि चयो वञो थो त अल्लाह ताला खां ॾिॾ ऐं फ़साद ऐं फितना न कर त संदसि गुरूर, तकबुर ऐं तअस्सुब खेसि अॻियां वधीक गुनाह करण लाइ उभारे थो। सो अहिड़नि माण्हुनि लाइ जहन्नम आहे ऐं उहो यकीनन बुछड़ो ठिकानो आहे। ऐं ॿिए तरफ़ वरी इंसाननि मां को अहिड़ो बि आहे जेको अल्लाह जी राज़ लाइ पंहिंजी जान बि विकिणे छॾे थो। ऐं अहिड़नि पंहिंजनि बाननि ते अल्लाह ॾाढो शफ़ीक़ ऐं निहायती महिरबान आहे। ए ईमान वारो, इस्लाम में पूरी तरह दाख़िल थी वञो यानी मुकमल ईमान, एतिक़ाद ऐं अमल जा नमूना बणिजी वञो ऐं पिणु सभु गॾिजी हिकु थी वञो ऐं फ़िरका न थियो ऐं शैतान जे नक्शे क़दम ते न हलो। यकीनन हू तव्हांजो पधरो दुश्मन आहे। अहिड़नि पधरनि ऐं वाज़े निशाननि खां पोइ बि जेकॾहिं अव्हांजा क़दम लुॾनि त चङी तरह सम्झी छॾियो त अल्लाह जी सख़्त पकड़ खां बची न सघंदो। बेशक अल्लाह निहायती ज़बरदस्त गालिब ऐं कमाल हिकमत वारो ऐं दानाई वारो आहे। छा उहे उन इंतज़ार में आहिनि त अल्लाह ककरनि जी छांव में उन्हनि जे अॻियां ज़ाहिर थिए ऐं फ़रिश्ता सफ़ू ॿधी बाअदब थी बीठा हुजनि ऐं मामिलो ई ख़तम थी वञे यानी जेके कुझु थियणो आहे सो थिए, या क़यामत क़ाइमु थिए या अल्लाह अज़ाब करे। ऐं यादि रखो त आख़िर सभु मामला अल्लाह जे सुपुर्द थियणा आहिनि।